बाग़ी हसन दस जी शाइरी है मां तव्हां केतिरो मुतासिर आहियो उन्हनि जी शाइरी मां केतिरो तव्हां मूंखे हाणे ॾिसो बाग़ीअ जो पंहिंजो हिकिड़ो शाइरीअ जो डिक्शन आहे हसन जो पंहिंजो आहे। तव्हां हुन में कहिड़ो फ़र्क़ु महसूसु कयो? बाग़ी सिंध जी माना मज़ाहमती ऐं रूमानवी शाइरीअ जे गॾियल शाइरी जेका बाग़ीअ जी आहे उहा रूमानवी ऐं मज़ाहमतीअ जो काकटेल कयल आहे बाग़ी जी शाइरी। सही। हसन जी शाइरी सिंध जे रूमानवी ऐं तजरीदी आर्ट जो नमूनो आहे। वाह। हसन जेको शाइरीअ जी जेको लाड़ जी किसागो किसा हुआ, लाड़ जा जेके मंज़र हुआ, लाड़ जे किसनि जूं कहाणियूं हुयूं, लाड़ जे आम माण्हुनि जूं कचहरियूं हुयूं, लाड़ जे माना आम सुगड़नि सां हुननि जी जेका गहराइप हुई या हू जेको आम माण्हू हुआ उन्हनि सां उन्हनि जो जेको मिलण हो उन्हनि कचहरियुनि में उन माना लाड़ जे जतन खां वठी माना हिन पासे जमपीरज में रसूल बख्श दर्स खां वठी हिते ईंदो त फ़क़ीर भलूअ खां वठी ऐं इहे सॼा माण्हू हुन सां उहे जेके आहिनि से हुनजी ज़िंदगीअ में रहिया ऐं उन्हनि सां हुन कचहरियूं कयूं ऐं उहे सॼियूं शयूं जेके आहिनि से हुन हिकिड़े नए अंदाज़ सां जेको सफ़ा नओं डिक्शन हुयो अयाज़ पूरी जदीद सिंधी शाइरीअ ते अयाज़ जो असरु आहे पर हसन खे तव्हां ॾिसंदो न उहो अलॻि बीठो आहे। बिल्कुलु उन ते अयाज़ जो असरु कोन्हे उनजो उहो वरी माना जदीद सिंधी शाइरी जो उन ते असरु तव्हांखे माना हिकिड़ो ॾिसंदो त हुननि जी शाइरी परतवो आहे। हिकिड़े पासे ॾिसंदो त लाड़ में आमद मलाह जी जेका या सावण फ़क़ीर जी शाइरी आहे या जेको आहे त नूर मोहम्मद सूमरे जी शाइरी आहे इहे सॼियूं शाइरीअ जा जेके लबो लहजा आहिनि उहे उन में मौजूदु आहिनि पर वरी उन्हनि सभिनी खे गौर सां पढ़ंदो त तव्हांखे लॻंदो न यार हसन त हिननि में कोन्हे हसन त अलॻि अञा बीठो आहे। उन ई करे हुन माना जो जेको असलूब हो उन ई सिंधी शाइरीअ ते असरु छॾिया हुन मुतासिर कयो। बाक़ी बाग़ी जेको हुयो सो बाग़ी त सिंध जी मज़ाहमती शाइरीअ जो तमामु वॾो नालो ऐं मज़ाहमती हिकिड़ी अॻे सिंधी शाइरीअ में मज़ाहमत हूंदी हुई उन में रुॻो इहो हूंदो लठ धुका कुहाड़ियूं हण वठ धकण बंदूक हण गोली हण सॼी पर बाग़ी जेको आहे सो हीअ तुंहिंजी अखि हीअ तुंहिंजी चग हीअ सींद के वाहण जो दग के वाटड़ूअ जी मंतज़र पर छा कजे वणदड़ पथर हीअ ना आहे पंहिंजे भाग में रखियो बि छा राग में उहो ॾिस त कंहिंजा घर जलिया ऐं ॾेढियनि ते डंव हलिया उहा भेण का लुटिजे पई उहा माउ का थुरिजे पई वेगाणियूं थाणनि मथे ई न्याणियूं हावीर जिन जा व्याकुसी या कांद जिन जा व्यारुसी ओरे पघर जे पार सां कर्ज़नि संदे अंबार सां हिननि ॿनियुनि जा पातनी ऐं अंग उघाड़ा पातनी इन माना क़िस्म जी शाइरी जंहिंमें माना उहो कप अंगी कामणी हिन भूए हई टामणी हिकिड़ी सिट में ॿई माना ॿई कैफ़ियतूं आहिनि ॿई माना शाइरीअ जा जेके आहिनि से फ्लेवर आहिनि माना मज़ाहमत ऐं रोमांस। सही। उहो कप अंगी कामणी माना कामणी कप जे जेके अंग आहिनि केॾो नरम आहे अहिड़ा तुंहिंजा नाज़ुक अंग आहिनि हिन भूए हई आहे टामणी ॿिए पासे मज़ाहमत आहे त हीअ धरती जेका टामू थी पई आहे त बाग़ी माना इन कमाल सां खणी आयो मज़ाहमत हू जॾहिं लिखे थो तॾहिं माना कमाल थो करे जॾहिं जेकॾहिं रोमांस थो लिखे त हीअ जोधनि जे सीननि जा फराख रस्ता यूकलिप्टस जूं कतारूं अञा बि आहे हू जॾहिं सिंध जे माना शहीदनि जा मरसिया थो लिखे त माना जदीद केॾारो लिखी थो छॾे ऐं किथ किथ कुंभट तूतिया छाणिया किथ किथ लामुन लुलकनि पलड़ा माना इहो आहे चोटीअ बुक बुहार जा पातम छाणे पातिम छार छतनि में सेत वञी या प्रीतम पाए रहिजी विया जे हार हथनि में। सो बाग़ी माना सिंध जे मज़ाहमत ऐं रोमांस जो गॾियल माना हिन दौर जो शाइर आहे ऐं हसन जदीद सिंधी शाइरीअ जी रोमांस मुहबतुनि ऐं जेको आहे सो तजरीदियत जो शाइर आहे जेको ॿिन्ही नालो अलॻि थी बीठल आहे पूरे जदीद दौर खां। सही।